नांग जे कखण सबब नींगरी फौत थी विया है। ॻोठ मोहम्मद अली ईंदड़ में नांग जे कखण सबब 8 वरहनि जी मासूम रुखसाना ईंदड़ फौत थी वई आहे। नींगरी जो मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। ठिकराटे मां इहा अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ठिकराटे वेझो नांग जे कखण सबब नींगरी फौत थी वई आहे। ॻोठ मोहम्मद अली ईंदड़ में नांग जे कखण सबब 8 वरहनि जी रुखसाना ईंदड़ फौत थी वई आहे। नींगरी जो मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। इंतहाई दुखेंदड़ ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठिकराटे वेझो नांग जे कखण सबब मासूम नींगरी फौत थी वई आहे। ॻोठ मोहम्मद अली ईंदड़ में नांग जे कखण सबब 8 वरहनि जी रुखसाना ईंदड़ फौत थी वई आहे। नींगरी जो मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। ठिकराटे वेझो नांग जे कखण सबब नींगरी फौत थी वई आहे। इन ख़बर जा वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद, कहिड़ा तफ़सील आहिनि इन ख़बर जा? जिनदा ठिकराटो ॻोठ मोहम्मद अली ईंदड़ आहे, जंहिंमें 8 सालनि जी नींगरी रुखसाना थी अलीगुल ईंदड़ नांग जे कखण सबब फौत थी वई आहे। नींगरी खे वारसनि पारां अस्पताल में पियो वियो त हुन रस्ते में ई दम धणीअ वाले कयो ऐं लाश घर पहुचण ते नींगरीअ जे घर में कोहराम मची वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त BHU ठिकराटो तोड़े BHU मुबारकपुर में नांग जे कखण जी वैक्सीन न हुजण करे वारसनि पारां नींगरी जे सखर में पियो वियो। जी ठीकु आहे मजीद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।